इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान जी नाअहली वारे फ़ैसिले खे अॼु मुअतल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह इमरान खान जी नाअहली ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिंमें PTI चेयरमैन जे वकील अली ज़फ़र अदालत में दलील ॾिना। जस्टिस अतहर मिनल्लाह पुछाणो कयो त कहिड़ा एतिराज़ आहिनि, जंहिं ते अली ज़फ़र चयो त हिकु त बायोमेट्रिक तस्दीक जो एतिराज़ हो। ॿियो एतिराज़ इहो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी तस्दीक थियल कापी बि नाहे लॻाई वई। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो जारी नाहे कयो, सिर्फ़ 2 सिफ़ा मिलिया आहिनि। अदालत चयो त उन केस में कहिड़ी जल्दी आहे। उन ते इमरान खान जे वकील चयो त इमरान खान नाअहल थी चुको आहे, खेसि ईंदड़ इलेक्शन विढ़णी आहे। जस्टिस अतहर मिनल्लाह चयो त कमीशन रुॻो शिकायत मोकिलण जो चयो आहे। जॾहिं फ़ैसिलो नाहे त अदालत कहिड़ो हुकुम मुअतल कंदी। तव्हां रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ ख़तमु करियो। इमरान खान जी इलेक्शन विढ़ण ते पाबंदी नाहे।